मुझो पुट है LLB थर्ड ईयर जो शागिर्द है 6 साल जो मदरसे जो तालिबुल इल्म भी है। इनके खिलाफ़ का भी अड़ी रिपोर्ट ना है। यो बिल्कुल शरीफ है। असा मां पान उस्ताद आया दरवेश नाच हाई स्कूल में। असो ख़ानदान शरीफ, असा पान शरीफ, असो घरानो शरीफ। असांजी अड़ी का भी गाल ना न कहीं तंज़ीम से जो को वास्तो या ताल्लुक़ भी ना है। इनके जो को पुलिस जो है इनके खामखा मुकाबले में ॼाणाइनि करे इनके शहीद किया वियो आहे। आला अख्तियारनि खां मां इहा घुर कयां थो त महिरबानी करे शफ़ाफ़ी इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं पुलिस जे ख़िलाफ़ एक्शन कयो वञे। कॾहिं साईं तव्हांजो फर्ज़ंद वियल हो? अॼु तव्हां ॿुधायो फर्ज़ंद मूं चवां 10 बजे मूंखां मोटरसाइकिल वरिती अथसि। चई मां कलाक ॾेढ में ॾेरकी खां दोस्तनि खां थी करे मां अचां थो ऐं मां उनजो इंतज़ारु कंदो रहियुसि। 5:55 ते मां उनखे रिंग कयमि उनजे पंहिंजे नंबर ते ऐं फ़ोन अटेंड थिए पियो, आवाज़ु अचे पियो, पर मूंसां ॻाल्हाए कोई कोन पियो। मग़रिब जी नमाज़ पढ़ी करे मां फ़ारिग थियुमि त वायलेशन थी वई मीडिया ते, सोशल मीडिया ते। मुंहिंजे माइटनि, मुंहिंजे दोस्तनि ऐं सभिनी मूंखे फ़ोन कयो। सही इमामदीन जेको आहे उनखे पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए करे उनखे लांघे रोड ते शहीद कयो आहे ऐं अहिड़ी का बि कंहिं बि तंज़ीम सां वास्तो या ताल्लुक़ न हो। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं असांजे ख़िलाफ़ पूरे ज़िले में कोई हिकिड़ी नंढड़ी पर्ची बि ॾेखारे त असां उनजा ज़िम्मेवार हूंदासीं। कंहिं बि थाणे ते पूरे डिस्ट्रिक्ट में छा पूरे सिंध में असांजे ख़िलाफ़ हिकिड़ी नंढड़ी NC बि कोन्हे। इहो असां सां सरासर ज़ुल्म आहे। असां आला अख्तियारनि खां घुर कयूं था त महिरबानी करे शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां सां शहीद थियल पुट जे लाश सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो भाउ आहे ऐं हू मदरसे में आलिम थिए पियो ऐं 3rd ईयर शालतीब यूनिवर्सिटी में LLB जो स्टूडेंट आहे। अॼु हू यूनिवर्सिटी वञण वारो आहे। अहिड़ो उहो बिल्कुलु मासूम आहे। पुलिस उनखे कूड़े मुक़ाबले में मारियो आहे ऐं असां इहो रिक्वेस्ट कयूं था अथॉरिटीज़ खे तुंहिंजी इंक्वायरी कराई वञे, छाकाणि त इहो किथे बि कंहिं बि केस में अॻु में किथे बि मुलविस न आहे। इहो सॼो कुझु जेको आहे उहो कूड़ आहे।